नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। मां ठरी मीरवा ख़बर ॾिना ठरी मीरवा जोगी मोहल्ला में पुटनि मिल्कियत तकरार तां तशद्दुद करे पीरसन माउ खे तशद्दुद करे घरां कढी छॾियो। जंहिं बाद पुट जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ पीरसन औरत माई जीअंदी जोगी पंहिंजे माज़ूर ॾोहिटे मोहम्मद अली जोगी सां गॾिजी प्रेस क्लब ठरी मीरवा पहुची एहतिजाज कंदे साफ़ियुनि खे हिदायत ॿुधायो त मूंखे ठरी मीरवा शहर में हिकु अदद दुकान आहे जेको मूंखे पंहिंजे पीउ जे तरफ़ां हिसे मिलियो हो। जंहिं बाद मुंहिंजा नाफ़रमान पुट मिल्कियत तां मुंहिंजी जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि ऐं मूंखे दुकान लिखी ॾियण लाइ रोज़ तशद्दुद करे रहिया आहिनि। हिननि चयो त अॼु ॿीहर मुंहिंजे पुटनि मूंखे तशद्दुद करे घरां कढी छॾियो आहे। जॾहिं त मूं मथां थियल तशद्दुद जो कल्ह मीरवा थाणे ते नाफ़रमान पुटनि सईद जोगी वहीद जोगी ख़िलाफ़ केस बि दाख़िल कयो वियो आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां रिश्वत वठी मोटी आई। पुटनि वटि पैसो जाम हुजण करे पुलिस पुटनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। हिननि SSP खैरपुर खां मुतालबो कयो त मुंहिंजे नाफ़रमान पुट खे गिरफ़्तार करे इंसाफ़ लाइ तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।